साईं मुंहिंजा हाणे हलूं था टंडो लहर जे भलोट साथी अब्दुल गफ़ार जरवार जो इंतख़ाब उमाणियल मुल्क जे विरहाङे वक़्तु सीता जे स्टेशन ते विछड़ी वियल ॿिनि प्रेम कंदड़नि जी प्रेम कहाणी। सीता मुंहिंजो साहु, सीता मुंहिंजे साम्हूं अची वेठी त मूं हुन जो हथु पंहिंजे हथनि में ॾिनो त हुन पंहिंजूं कारियूं कजलियूं वॾियूं ऐं वेकिरियूं अखियूं खणी मूं ॾांहुं ॾिठो। संदसि पिंपड़ियुनि जा सना डिघा कारा ऐं चुंबदार वार ॼण त मुंहिंजे अखियुनि जे माणकनि में छुपण लॻा हुआ ऐं पोइ मूं हुन वांगुरु हुन ॾींहुं पंहिंजूं नज़रूं बि हेठि झुकाए छॾियूं हुयूं। सीता खे चयुमि, सीता तूं हिकु तारीख़ आहीं ऐं तारीख़ हमेशह अमर रहंदी आहे। हा तूं तारीख़ आहीं ऐं तारीख़ हमेशह अमर रहंदी आहे ऐं मां नगर आहियां ऐं नगर हमेशह डहे या दॿिजी वेंदा आहिनि। पोइ उहे तारीख़ में ऊंधा थियल शेर या मिटी जा ढेर सॼा वेंदा आहिनि। सीता पुछो, नगर तूं मूंखां सवाइ जी सघंदे छा? सीता जे उन सवाल ते मुंहिंजे साह खे अहिड़ी त सट आई जो मुंहिंजो रूह रड़ी पियो ऐं मां तड़पी फतकी पियसि ऐं पोइ चयोमांसि त तोखां सवाइ त मां जीअण ई छॾे ॾींदसि, छो त तूं मुंहिंजो साहु आहीं। ऐं सीता ॾिठमि त हूअ ॾाढी ॾुखारी थी वई हुई। दिलि चयो त सीता जी निरड़ ते लॻल ॻाढ़ो तिलक लाहे पंहिंजी निरड़ ते हणी हुनखे चवां त तूं पंहिंजो पाक वजूद मुंहिंजे मेरे ऐं विखरियल वजूद में समाए छॾ त जीअं तूं ऐं मां हमेशह लाइ सीता नगर थी वञूं। ऐं पोइ दुनिया जी का बि ताक़त या तारीख़ असां ॿिन्ही खे जुदा करे न सघे। पर सोचियमि त पाकिस्तान ठहण खां अॻु मां सीता खे एतिरो ज़रूरु चवंदुसि त हितां जा माण्हू जंहिं मज़हबी जुनून ऐं हुबुल वतनी जी जोश ऐं जज़्बे सां पाकिस्तान ठहण लाइ जदोजहद करे रहिया आहिनि, उन्हनि समूरनि माण्हुनि जे जज़्बे, जोश ऐं जुनून जेतिरो मूं बि पंहिंजे सीने में तुंहिंजो प्यारु समाए तोखे हासिलु करण जी हसरत रखी आहे। ऐं जेकॾहिं तूं पंहिंजे मज़हब जे करे पंहिंजी मोहबत खे थुॾे मूंखां हमेशह मुंहुं मोड़े हितां हिंदुस्तान हली वेंदे त पोइ मां तोखे को बि मेणू या मयार न ॾींदुसि, पर पंहिंजे मुक़दर खे चवंदुसि त काश तुंहिंजो मोहबत खां सवाइ बि को मज़हब हुजे हा। मां उन्हनि सोचनि जे सागर में ॿुॾल हुयसि त हुन पंहिंजो ॿियो हथु मुंहिंजे हथ जे मथां रखी पुछियो, छा थो सोचीं नगर, छा थो सोचीं? चयमि त मूंखे हरू भरू सोचण जी बीमारी आहे। त हुन खिली पुछियो त हींअर छा पियो सोचीं? चयमि मूं पंहिंजे मालिक साईं खां उहो सिखियो आहे त पंहिंजे महबूब जो नालो हर न वठिबो आहे ऐं न ई उनखे रुखे नाले सां सॾिबो आहे। सो मां सोचां थो त तोखे कहिड़े नाव सां सॾियां। जे मां तोखे सिर्फ़ु सीता थो चवां त बेअदबी थी पवंदी। हुन वरी पुछियो, तुंहिंजो ख़ुदा ॿियो छा चवंदो आहे? चयमि महबूब जी मुलाक़ात खे मेराज चवंदो आहे। हुन चयो, तूं ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं कंदो आहीं। मूं चयो, जेके माण्हू पाण खां सवाइ ॿियनि सां प्यारु कंदा आहिनि उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं ई कंदा आहिनि। हुन चयो, दिलि त नथी चवे पर मां हींअर वञा। चयोमांसि, उहो कमु हरगिज़ न करणु घुरिजे जंहिंखां दिलि रोके थी। हूअ वॾो ठहक ॾेई खिलण लॻी। चयोमांसि त मुंहिंजी मोहबत मज़ाक़ नाहे जो तूं खिलीं थी, उदास थी चयाईं, पर नगर हिकु ॾींहुं तुंहिंजी मुंहिंजी जुदाई त थियणी आहे न। मूं रड़ करे चयो त न खपे मूंखे अहिड़ो मुल्क जंहिंजो बुनियादु ॿिनि प्यारु करण वारनि मां कंहिं हिक जी बेवफ़ाई ते हुजे। ऐं पोइ मूं पंहिंजो मुंहुं मथे करे साड़ींदड़ सिज खे ॾिठो त मुंहिंजी नज़र में ई हीअ दुनिया धुंधली थी वई। नगर सीता मुंहिंजो नालो वरितो त ॼण कंहिं मोल माण्हू में साहु पइजी वियो। हुन पुछियो, तूं छा लिखंदो आहीं? मूं चयो, मां तारीख़ जा वर्क लिखंदो आहियां। हुन चयो, तो कॾहिं मोहन जो दड़ो लिखियो आहे? मूं चयो, हा मूं मोहन जो दड़ो पढ़ियो आहे ऐं मकली जो कब्रिस्तान लिखियो आहे। हुन तारीख़ मां पुछियो त उहो कीअं?
मूं चयो जवाब में त जेके माण्हू उजड़ी वेंदा आहिनि उन्हनि खे पढ़िबो आहे ऐं जेके माण्हू मरी वेंदा आहिनि उन्हनि ते लिखिबो आहे। सीता मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी अक्सर उदास थी वेंदी हुई। चयोमांसि त तूं ईअं उदास न थींदी कर, मुंहिंजूं मायूसियूं वधी वेंदियूं आहिनि। असल में तूं मुंहिंजी जीअण जो उत्साह आहीं। सीता चयो नगर सच पुछी त मां अॼु ताईं तोखे सम्झी न आहियां सघी। मूं वराणियो मूंखे जेके सम्झ में न आहिनि ईंदा मां उन्हनि खे माण्हू चवंदो आहियां। हुन पुछियो त तुंहिंजी नज़र में माण्हू ऐं इंसान में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जवाब में चयोमांसि त जेके शौरी तौर ते तोखे ऐं मूंखे जुदा करणु चाहिनि था उहे माण्हू आहिनि न, जेके तोखे ऐं मूंखे लाशौरी तौर ते बि जुदा करणु नथा चाहिनि उहे इंसान आहिनि। हुन चयो तो वांगुरु तुंहिंजूं ॻाल्हियूं बि अजीब आहिनि। मूं चयो सच त उहो आहे सीता त मां हिन दुनिया जो ॼण माण्हू ई न आहियां ऐं मां हिन दुनिया में ॼमी अहिड़ो फाथो आहियां जो न मां पंहिंजी मर्ज़ीअ सां जीअ थो सघां ऐं न वरी पंहिंजी मर्ज़ीअ सां मरी थो सघां। तॾहिं तो मुंहिंजो रूह सदाईं सलेब ते टंगियल ॾिठो हूंदो। सीता मूंखां सुवालु कंदे पुछियो तूं मुस्लमान आहीं न? मूं जवाब में चयो मां इंसान आहियां। हुन वरी पुछियो तुंहिंजो मज़हब इस्लाम आहे न? मूं वराणियो मुंहिंजो मज़हब इंसानियत आहे। ॾिठमि त हुन जे चहिरे ते उदासी जा अजीब ककर छांइजी विया हुआ। पर मूं पछतायो त मां केॾो न बेवकूफ़ आहियां जो हर भेरे ग़लति ॻाल्हि करे पंहिंजे रूह जी राणी खे ॾुखारो करे छॾींदो आहियां। पोइ मूं यकदमि सीता खे मुख़ातिब थी चयो त चिराइप में चयल मुंहिंजूं ॻाल्हियूं तूं दिलि में न कंदी कर। सीता ॿिया ॻाल्हाइण खां पहिरियां ई सोचींदा आहिनि ऐं मां ॻाल्हाइण खां पोइ सोचींदो आहियां। तॾहिं त कंहिंखे बि नाया वणंदो। हुन जी उदास चपनि ते चांदनी जहिड़ी मुर्क तरी आई ऐं चवणु लॻी त पोइ तूं अहिड़ो छो आहीं नगर जो मूंखां सवाइ कंहिंखे बि नथो वणी? चयोमांसि त चरिया पुट कंहिंखे बि न आहिनि वणंदा। थोरी ख़ामोशी खां पोइ सीता थधो साह भरियो त मुंहिंजे शरीर मां बि सियाटो निकितो ऐं मूं सोचियो त सीता वरी पाकिस्तान जे ठहण ऐं मुंहिंजे रहण जी ॻाल्हि कंदी ऐं पोइ हिन हिबके चयो त नगर पाकिस्तान ठहण जी तहरीक ॾाढी तेज़ थी वई आहे। मुंहिंजी पिता माता खे बि चयो त हाणे तमामु जल्द पाकिस्तान ठही वेंदो ऐं पोइ असांजो परिवार पंहिंजनि मिटनि ॾे हिंदुस्तान हलियो वेंदो। मूं वॾो थधो साह भरे चयो ठहण वारी शइ ठही वेंदी ऐं ढहण वारी शइ ढही वेंदी। दिलि चयो त चवांसि त तूं सदाईं पंहिंजे मिटनि सां गॾु त न रहंदीअं त पोइ छो न तूं ऐं मां कंहिं मस्जिद या मंदर जे दर ते वेही हिक ॿिए खे क़बूलु कयूं त जीअं असांजे रूहनि सां गॾु असांजा जिस्म बि हमेशह लाइ हिकु थी वञनि। पर वरी सोचियमि त हिकु मज़हबी नारी हिकु अहिड़े इंसान सां शादी जे बंधन में ॿधिजे कीअं ज़िंदगी गुज़ारे सघंदी जेको इंसान पाण ई पाण में कंहिं वाचूड़े वांगुरु विचड़ंदो ऐं वेड़बो रहंदो हुजे, जंहिंजी छुड़वाग सोचनि खे सालनि खां को बि साहिल न मिली सघियो हुजे। भला सीता हिकु अहिड़ी अधूरी विखरियल वजूद खे सहेड़े बि केतिरो सहेड़ींदे। मां अॼु ताईं पंहिंजी ज़िंदगी जो को बि फ़ैसिलो करे न सघियो आहियां। तॾहिं त मूं लाइ राहूं ऐं रातियूं हमेशह हिकु जहिड़ियूं रहियूं आहिनि। तूं दुआ छो न घुरंदो आहीं? सीता ओचितो सवालु कयो त मां छिरकिजी वियसि ऐं पोइ चयोमांसि त मूं वटि अहिड़ो को बि नेक अमल कोन्हे जंहिंजो मालिक साईं खां को मुआवज़ो घुरां ऐं दुआ घुरण वक़्तु इंसान जे दिलि मुतमिन हुजणु लाज़मी आहे ऐं मां शायदि मरण घड़ी ताईं बि मुतमिन न थी सघां। ऐं पोइ सीता अलाए छा सोचे पंहिंजूं अखियूं झुकाए छॾियूं ऐं चयाईं मां सुभाणे मंदरु वञी तुंहिंजे लाइ दुआ कंदुसि। उन वक़्तु मूं पंहिंजूं ॿई अखियूं ॿूटे छॾियूं ऐं पंहिंजे मन अंदर जे मंदर में सीता जे नाव जे तस्बीह पढ़ी पंहिंजे बेचैन रूह खे राहत ॾिनमि। हुन मुंहिंजे कुल्हे ते हथु रखी चयो तूं एॾो छो सोचींदो आहीं नगर?
चयमि त सीता सोचूं मूंखे विरसे में मिलियूं आहिनि, मां न चाहींदे बि हरू भरू सोचींदो रहंदो आहियां। उन वक़्तु सीता सुरी वधीक मुंहिंजे वेझो थी वेठी त मुंहिंजे अंदर जी मौसम मटिजी वेई, दिलि जी बेक़रार धड़कननि में बिरह जी बार अची वेई त हुन मुंहिंजनि वारनि में हथु फेरींदे चयो, तुंहिंजा ही विखरियल वार ऐं वॾी ॾाढ़ी ॿुधाइनि था त मन में का मोह जतई। चयोमांसि त जेके माण्हू ॾींहं जा ॾंगियल ऐं रातिनि जा रोलाक हूंदा आहिनि उहे अहिड़ा ई हूंदा आहिनि। हू मूं ते नाराज़ थींदे चवणु लॻी, तूं हर वक़्तु मायूस ऐं महरूमनि जे महवर में छो रहंदो आहीं? चयोमांसि त तूं अॼु मूंखे हिकु ॻाल्हि जो जवाबु ॾे त जंहिं माण्हू खे पंहिंजे मौत जे मुक़ररु वक़्त जी ख़बर हुजे त हुन माण्हू खे कीअं हुजणु घुरिजे? त यकदमि हुन तड़पी चयो, पर नगर तोखे केरु ऐं छो मारींदो जो तूं हुन वहम में एॾो वकोड़जी वियो आहीं? तूं त नगर न पर डूंगर आहीं, ऐं डूंगर त ॾाढा मज़बूत हूंदा आहिनि। हुनखे जवाब में चयुमि त जानी जी जुदाई ते त जबल बि पंहिंजी जाइ छॾे वेंदा आहिनि। हुन चयो त हिकु ॻाल्हि चवां, नगर तूं पंहिंजो पाण खे तब्दील कर। वराणम त नगर नीह निदारा ऐं नगारा नाहिन मटबा, नाला नज़ाम ऐं नारा मटबा आहिनि, ऐं कुदरत जे ॾिनल फितरत में कॾहिं बि फ़र्क़ु नाहे ईंदो। बसि तूं अॼु मूंखे एतिरो ॿुधा सीता त तूं नगर जी निंड जो को सुपिनो आहीं या नगर जे नींहं जी का सची साभियां? हू परेशान थींदे चवणु लॻी त तुंहिंजूं ॻाल्हियूं मुंहिंजी सम्झ खां मथे आहिनि नगर। ऐं पोइ मूं लुछी पुछी चयोमांसि त मुंहिंजो हुजण बि तुंहिंजे हुजण सां आहे। त पोइ तूं हींअर उहो ॿुधाए सीता त तूं भिटाई सरकार जे बेतन ऐं सूरमनि जो सिंदूर पंहिंजे माथे लाइ ऐं बिलावल साईं जे हॾनि जो सुरमो पंहिंजे अखियुनि में पाए सचल सरमस्त फ़िक्र जी फ़क़ीराणी मुर्शिद कलंदर शहबाज़ कलंगियाणी ऐं ख़ुदि कलंदरियाणी बणिजी ही सिंध धरती न छॾींदे ऐं नगर जी नगरी न छॾींदे, मूं सां ई जीअंदे ऐं मूं सां ई मरंदे। उन वक़्तु मां पंहिंजी मोहबत जे इंतिहा ते पहुची चुको हुयुसि। दिलि में सोचियमि त अॼु मुंहिंजी क़िस्मत जो को न को फ़ैसिलो थी वेंदो। सीता मूंखे पंहिंजो जीवन साथी बणाए मूं सां गॾु हमेशह सिंध में रही पवंदी, या वरी मुंहिंजे जीवन में पंहिंजी जुदाई जो अज़ाब उते हू हमेशह लाइ हिंदुस्तान हली वेंदी। हुनखे ॾिठमि त हू हद खां वधीक उदास थी वई हुई। हुनजे चहिरे ते कशमकश जूं लकीरूं चिटियूं नज़र अची रहियूं हुयूं, ऐं मूं महसूसु कयो त ॼणु हू पाण खे कंहिं फ़ैसिले करण लाइ आमदा करे रही हुजे। एतिरो चवण खां पोइ मूं चुप रहण ई बहितर सम्झो, ऐं मां चुप रहियसि। पोइ नेठि हुन वॾो साहु खणी पंहिंजी ख़ामोशी ख़तमु कई, चवणु लॻी, मूंखे रत जे रिश्तनि जो तक़दुस बि त तो ई त सेखारियो आहे ऐं सम्झायो आहे नगर। तूं ई त चवंदो आहीं न त पंहिंजी माता पिता गीता ऐं परिवार जी कॾहिं बि बेअदबी ऐं बेहुरमती न कजां, कॾहिं बि उन्हनि जो रूह न रंजाइजां नगर। मूं त तुंहिंजा ॾिनल भाषण कॾहिं बि नाहिनि विसारिया। तुंहिंजा पढ़ायल सभु सबक़ पंहिंजी हयाम सां हंडाए उन्हनि ते ई हयाती गुज़ारी आहे। ॾिठमि त सीता जे कारियुनि कजलनि अखियुनि जे कंडनि मां के ॿ लुड़क लड़ी गलनि ते ॻड़िया त मूं हुन जे चहिरे तां पंहिंजूं नज़रूं हटाए हेठि झुकाए छॾियूं ऐं दिलि ई दिलि में पाण खे मफ़ाद परस्त सम्झणु लॻसि ऐं पंहिंजे नज़रनि में पाण खे किरियल महसूसु करे रहियो हुअसि। त हुन चयो, नगर तूं पाकिस्तान ठहण खां पोइ असां सां गॾु हिंदुस्तान छो नथो हलीं? हूं बि त तूं हिते अकेलो आहीं न। जेकॾहिं तूं असां सां गॾु हलंदे त पोइ मां माता ऐं पिता खे पंहिंजी शादी लाइ बि राज़ी करे वठंदुसि। मूं चयो, हा मां हिते आहियां त अकेलो, पर मूं ते हिन भलारे भूअं जा वॾा ॿार आहिनि ऐं मूं जहिड़ा उसूल परस्त माण्हू अना परस्त सम्झा ऐं सॾा वेंदा आहिनि। तंहिं करे तूं हिकु अना परस्त इंसान खे धरतीअ जो गद्दार थियण जी गार न ॾे।
पोइ मां उतां उथी वञी सिगरेट दुखायो ऐं वॾो कछणी धुएं सां पंहिंजो वात भरे वरी समूरो धुओं आसमान ॾांहुं उॾारे छॾियमि त हवा में छॾियल मुंहिंजो धुओं बादल बणिजी मुंहिंजे ई मथां बीठो ऐं पोइ मुंहिंजनि ई अहसास ऐं उमेदनि वांगुरु भॼी भुरी ऐं खंडड़ी विखरी वियो। सीता उथी अची मुंहिंजे भर में बीठी ऐं चयाईं, नगर तूं एॾा सिगरेट छो पीअंदो आहीं? मूं चयो, सिगरेट मूंखे पीअंदा आहिनि। त हुन चयो, तूं उबता जवाब छो ॾींदो आहीं? चयमि, मूं वटि हर सुवाल जो जवाबु नाहे हूंदो सीता। सीता चयो, ख़बर थी नगर मां त जॾहिं बि मंदरु वेंदी आहियां त तुंहिंजे सुख ऐं शांतीअ जी लाइ दुआ घुरंदी आहियां। सीता जी उन ॻाल्हि ते मां मुरकी पियसि ऐं चयोमांसि त सीता, मूं ते सिर्फ़ु बददुआउनि जो असरु थींदो आहे। अॼु ताईं न मुंहिंजूं दुआऊं क़बूल थियूं आहिनि, न वरी कॾहिं मूंखे कंहिंजूं दुआऊं लॻियूं आहिनि। मुंहिंजी अमर बि 5 वक़्त निमाज़ पढ़ी ऐं क़ुर शरीफ़ जो दौर करे मूंखे ॾाढियूं दुआऊं कंदी हुई त मां वॾी ॼमार माणींदुसि, को ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदुसि, मूंखे कोसो वाव न लॻंदो ऐं मां ॻाढ़ी कुंवार माणींदुसि। ईअं चई मां पाण पंहिंजे ॻाल्हि ते वॾो टहिक ॾेई खिलणु लॻसि त हुन पुछियो त तुंहिंजो पिता तोखे छा चवंदो हुयो? मूं वराणियो, उहो मूंखे सदाईं सचित्र चवंदो हुयो। हू चवंदो हुयो त मां मुस्लमान न आहियां, को कम्यूनिस्ट या नास्तिक आहियां, जो पाकिस्तान ठहिण जी हिमायती न आहियां, ऐं न वरी मां कूड़नि पीरनि फ़क़ीरनि आमलनि या उन्हनि जे पीड़नि फंदनि खे मञां थो। मां हिन दुनिया जो हिकु फज़ूल फालतू नाकाम ऐं नाकारा इंसान आहियां, जंहिंखे जीअण जो को बि मक़सदु या मंज़िल कोन्हे। मुंहिंजे बाबे शायदि ई मूंखे सही सुञातो हुयो ऐं मां बाबे खे न सम्झी सघियो हुअसि जो हुन जे हर अमल में मूंखे मज़हबी इंतिहा पसंदी, मुलायत ऐं रिश्तनि सां रवनि जी सख़्ती नज़र ईंदी हुई। हक़ीक़त में त अॼु ताईं मूंखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो हुनुर ई हथ कोन आयो आहे। बाक़ी मूंखां सवाइ सभु माण्हू वॾा होशियार ऐं हुनरमंद आहिनि। सीता, मूं पंहिंजी ज़िंदगी में सभु कुझु विञायो आहे, पर मूं लाहौती बणिजी उहो लाज़वाल लाल लधो आहे जेको मूं लाइ मज़हबनि खां मथां आहे। मूं पंहिंजे मन खे तुंहिंजे मुक़दस मुहबत जा मुरजान पाराए पाण खे मस्त अलस्त ऐं अमर करे छॾियो आहे। हाणे मुंहिंजो मज़हब मुहबत आहे ऐं मां सिंध धरतीअ जे सूफ़नि जो तसलसुल आहियां। ऐं पोइ हू केतिरो ई वक़्तु मुंहिंजे मुंहं में निहारींदी रही ऐं नेठि मुरकंदे चयाईं, मां सोचींदी आहियां त तोखे नगर न पर जादूगर चवां। तुंहिंजा लफ़्ज़ ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। मूं चयो, पर तोखां वधीक ख़ूबसूरत त न हूंदा सीता। जेकॾहिं मूंखां केरु पुछे त तुंहिंजे तसवर में जन्नत कीअं ऐं कहिड़ी हूंदी, त मां चवंदुसि त मुंहिंजी जन्नत सीता जहिड़ी हूंदी। हू वॾा टहिक ॾेई खिलणु लॻी ऐं चयाईं त तूं वाक़ई पंहिंजो दुश्मन पाण थियो आहीं। नगर ॾिसीं थो त हिन वक़्तु मुल्क में केॾी मज़हबी इंतिहा पसंदी हली रही आहे ऐं तूं वरी अहिड़ियूं अजीब ऐं ग़रीब ॻाल्हियूं पियो करीं, केरु ॿुधे न वठई। चयोमांसि त असांजा मौलवी मूं जेतिरा चरिया कोन्हनि जो हिकु मौल माण्हूअ खे मारींदा। हुन चयो, कुझु बि आहे नगर, पर तूं मूंखे ॾाढो प्यारो लॻीं थो ऐं सॼी दुनिया खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद आहीं। चयोमांसि, दुनिया जा अजूबा अहिड़ा हूंदा आहिनि ऐं मां तोखे वणां थो, इहा वॾी ॻाल्हि आहे। न त मूं जहिड़ा सरफ़िरिया माण्हू त मालिक साईं खे बि नाहिनि वणंदा। चयाईं, हिकु सच ॿुधाईंदे? चयोमांसि त सच ॿुधाइबो नाहे, ॻाल्हाइबो आहे ऐं मां हमेशह सच ॻाल्हाईंदो आहियां। हुन नख़रो कंदे चयो, तोसां ॻाल्हियुनि में केरु पुॼंदो? मूं तौबा कई। मूं चयो, न चओ, छा थी चवणु चाहीं? हुन पुछियो, नगर, छा तूं पंहिंजो अलॻि मुस्लमान मुल्क ठहिण ते ख़ुशि न आहीं? मूं जवाब में चयो त क़ौमी अणबराबरी ऐं मज़हबी इंतिहा पसंदी करे अबोज माण्हुनि खे उबतियूं सुबतियूं ऐं पंहिंजे मक़सद जूं आयतूं ऐं ॻाल्हियूं ॿुधाए गुमराह करे मुल्क ठाहिण वारा ठग माण्हू हिन धरती जे असली वारिसनि खे हिन सिंध मां लॾाए पोइ उन्हनि जे मिल्कियतुनि ते कब्ज़ा करे नाम निहाद वॾेरा ऐं भोतार बणिजण था चाहिनि। उन्हनि शातिर माण्हुनि जी अहिड़ी शैतानी सोचनि, ठगी जे ठाहनि, फ़ैसिलनि, फ़तवानि, रवयनि ऐं रिवायतनि जी मां मज़मत ऐं मुख़ालफ़त थो कयां ऐं मुंहिंजे नुक़्ते नज़र में पहिरियों ऐं आख़िरी मज़हब इंसानियत जो आहे। सीता,
ऐं मुल्क मज़हब न बल्कि इंसानियत जी बराबरी वारे बुनियाद ते ठहिणु घुरिजे। पर मुंहिंजे ईअं सोचण या चवण सां उहो सभु कुझु ईअं ई थी न पवंदो, छो त जिते 100 सालनि खां रियासती ऐं तबक़ाती ग़ुलामियुनि जो सिलसिलो रहियो हुजे ऐं जिते हक़नि खे हमेशह वह जा वटा पियारिया विया हुजनि या कुफर जूं कूड़ियूं फ़तवाऊं जारी करे जहिड़े इंसाननि खे घाणनि में पीड़ाए या वरी गोलियूं हणाए शहीद कयो वियो हुजे, उते मसावात थियणु मुश्किल न पर ॼणु नामुमकिन आहे। ऐं मां मज़हबी पाबंदियुनि जो मुनकर आहियां, तॾहिं त मूं हिकु हिंदू नारी खे पंहिंजनि समूरनि जज़्बनि, एहसासनि, अरमाननि, उमेदुनि, उल्फ़तुनि ऐं चाहतुनि सां चाहियो आहे। सीता, तूं समुंड जी गहराई, ज़मीन ऐं आसमान जी ऊचाई ते ॼाणे सघीं थी, पर मुंहिंजे अंदर में पंहिंजी बेपनाह प्यार जो अंदाज़ो बि नथी लॻाए सघीं। मां जज़्बात में अची उहो सभु कुझु चई पोइ चुप करे वेही रहियसि, पर पोइ मूं ॾिठो त सीता जे सुंदर ऐं चंड जहिड़े चहिरे ते ॼणु चालीह जी बाहि ॿरी पई हुजे। हू सुंदर त हुई, पर उन वक़्तु सॼी ॻाढ़ी थी वई हुई ऐं हुन जी अहिड़ी अजीब कैफ़ियत ॾिसी मां पाण परेशान थी वियसि ऐं अंदर में पछतावणु लॻसि त मूं सदाईं पंहिंजी सीता खे सवाइ ॾुखनि सूरनि जे ॿियो कुझु बि नाहे ॾिनो। मां उहो बदनसीब नगर आहियां जेको मोहबत में मरी ऐं कंहिंखे मारे त सघे थो, पर प्यार में पाण जी या कंहिं खे जीआरे नथो सघे। मां पाण खे वॾी कावड़ करे रहियो हुउसि त सीता जो थधड़ो आवाज़ु ॿुधमि। हुन चपनि में चयो, नगर, मूंसां एतिरी मोहबत न कर। मां हमेशह इम्तिहाननि जी कची रही आहियां। मुंहिंजे जीअण ऐं मरण जा सभु हक़ ऐं वास्ता ऐं फ़ैसिला मुंहिंजी माता ऐं पिता जे हथ में आहिनि। मूं कॾहिं बि आज़ादु ख़ुदमुख़्तियार थी पाण कुझु करण जी कोशिश बि न कई आहे। तोसां प्यारु करण ते मुंहिंजे वस में आहे, तोसां प्यारु करण त मुंहिंजे वस में आहे, पर तोखे हासिलु करणु मुंहिंजे हथ में न आहे, छो त मां हिकु हिंदू मज़हब घराणे जी नारी आहियां ऐं असांजी रीतियुनि रस्मनि में जॾहिं हिंदू नारियूं पंहिंजी मर्ज़ीअ सां मज़हब मटाए प्यार जो परणो कंदियूं आहिनि त पोइ उहे पंहिंजे माता पिता या परिवार जे लाइ हमेशह लाइ मरी वेंदियूं आहिनि। ऐं तुंहिंजी सीता अहिड़ो मौत मरणु नथी चाहे। नगर, मूं रड़कंदे चयो त सीता, मां तो लाइ हिंदू थी तोसां लाऊं लहण लाइ तयारु आहियां, पर तोसां गॾु हिंदुस्तान हलण लाइ तयारु न आहियां, छो त मां बेमज़हब थी त मरी सघां थो, पर मां पंहिंजी धरतीअ जो मयारी थी मरणु कॾहिं बि क़बूल न कंदुसि। ऐं पोइ हू वेंदे चवणु लॻी त पोइ दुआ कर नगर त पाकिस्तान न ठहे। ऐं मूं पुठियां रड़ करे चयोमांसि त सीता, मुंहिंजियूं दुआऊं क़बूल न आहिनि थींदियूं। नेठि ई थियो 14 अगस्त 1947 ईस्वीअ ते हिंदुस्तान जो विरहाङो थियो ऐं ॿ मुल्क ठाहिया विया, पाकिस्तान ऐं हिंदुस्तान। माण्हुनि में मिठाइयूं विराहियूं वयूं, नंढनि वॾनि शहरनि में जशन झुमरियूं ऐं रैलियूं कढियूं वयूं। सवाइ हिंदू बिरादरी जे ऐं उन्हनि जे हमदर्दनि जे हिते ॿियो हर को ॾाढो ख़ुशि हुयो। हिते हिकु तरफ़ हिंदुनि जे लॾ पलाण शुरू थी वई हुई त ॿिए तरफ़ वरी उन्हनि जी मिल्कियतुनि ते ॾींहं ॾिठे जो धाड़ा ऐं कब्ज़ा थियण शुरू थी विया हुआ। हज़ारे सालनि खां गॾु रहंदड़ हिंदू हिकु घड़ी में हर कंहिं लाइ ग़ैर थी विया। सीता जे स्टेशन हिंदू भाइरनि जे लुड़कनि ऐं सुॾकनि सां ऐं मुस्लमान भाइरनि जे टहिकनि सां गूंजी रही हुई। हिकु तरफ़ ॾुख जी त वरी ॿिए तरफ़ ख़ुशीअ जी इंतिहा हुई। ईअं लॻी रहियो हो त ॼण हिकु घर में शादीअ जूं शादमानियूं हुयूं त वरी ॿिए घर में मौत ते मातम थी रहियो हो। हिंदू पंहिंजे पाड़े वारनि, दोस्तनि ऐं सॼणनि सां भाकर पाए ओछंगारूं ॾेई पार कढी रोई मोकिलाए रहिया हुआ। उन वक़्तु ॼण को कुदरती विछोड़ो हुयो जो हर को विछड़ी रहियो हो। विछड़ी रहियो हो, सभु को रोई रहियो हो, पर कुझु शरपसंद शातिर शैतान माण्हू पंहिंजी फतह ते ख़ुशियूं करे पंहिंजी कूड़ी अना तस्कीन ॾेई रहिया हुआ। मां सोचींदो आहियां त आख़िर इंसानु सभु कुझु सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद लाइ छो कंदो आहे। सिंध त छा, हाणोकी पूरे पाकिस्तान मां हिंदू बिरादरी जूं भरियल रेल गाॾियूं पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानियूं हुयूं।
मूं उन्हनि हिंदुनि जे उदास चेहरनि ऐं आलनि अखियुनि जे लुड़कनि में लड़कियल उहो ॾुख ॾिठो पिए जेको हू हिन धरती जे विछोड़े जो ॾिनल ॾाज सम्झी हितां खणी वञी रहिया हुआ। सीता जे स्टेशन ते अची ॾिठमि त सीता खे बि सिंध धरती छॾण जो ओतिरो ई ॾुख हुयो जेतिरो हिकु न्याणी खे शादी वक़्तु पंहिंजे माउ पीउ जे घर छॾण जो हूंदो आहे। सीता जूं नज़रूं बि ॼण कंहिंखे ॻोल्हे रहियूं हुयूं ऐं जॾहिं हुन जी नज़र मूं ते पई त हुन जी नज़रनि जी तलाश ख़तमु थी वई। हुन मूंखे ॾिठो त ॾिसंदे ई रहिजी वई ऐं पोइ मां पंहिंजूं नज़रूं सीता जे चहिरे ते बीहारे को बेजान बुत बणिजी बीह रहियसि ऐं उन वक़्तु मुंहिंजनि अखियुनि जे अक्स में सवाइ पंहिंजी सीता जी ॿी का बि तस्वीर कोन हुई। सोचियमि त अॼु सीता जो आख़िरी दीदार आहे ऐं मां हाणे वरी कॾहिं बि उहो सवाबु कमाए न सघंदुसि। सीता जी उहा सुहिणी सूरत ऐं सीरत हींअर हमेशह लाइ मां पंहिंजे साह में समाए छॾियां त जीअं उहो तसवर सॼी ज़िंदगी मुंहिंजे जीअण जो सहारो, क़बर में मुंहिंजो सुकून ऐं क़यामत में मुंहिंजे छुटकारे जो सबबु थिए। मूं ॾिठो त सीता उन महिल बि इशारनि में मूंखे उहो चई रही हुई त मां उन्हनि जे ख़ानदान जो हिसो थी पवां ऐं मां बि हिकु पल लाइ पंहिंजे इश्क जे आतिश जी जज़्बात जे वहिकिरे में वेही उहो सोचणु लॻसि त ॿिनि प्यार कंदड़नि खे विछोड़े जो वह प्यारींदड़ ताक़तुनि जो अॼु तख़्त ताज किराए सीता सां गॾु हमेशह लाइ हिंदुस्तान हलियो वञा, पर दिलि चयो त न नगर धरतीअ जा दोदा ऐं दिलेर पुट प्यार जे करे पंहिंजो देस नाहिनि छॾींदा। पोइ मञियमि त सीता मुंहिंजी मोहबत आहे, पर सोचियमि त सिंध माउ आहे मुंहिंजी ऐं माउ खे कंहिं बि सूरत में नाहे छॾिबो। हा।